चवंदा आहिनि दक्षिण भारत जी हिकिड़ी संत ॿुधाइनि पिया कथा। दक्षिण भारत में रामानुजाचार्य जेके आदि गुरु शंकराचार्य जा बि त आदि गुरु शंकराचार्य वञनि पिया हिकिड़े गांव में दक्षिण भारत जो उन गांव में हिकिड़ो ॾाढो वॾो प्रसिद्ध भगवान विष्णुअ जो नारायण जो सत्यनारायण स्वामी जो मंदिर हुयो। हाँ, विष्णु भगवान जो स्वरूप। त कथा में आरती पई थे ऐं उतां संत अचनि पिया उन मंदिर में दर्शन करण आया ऐं ॿाहिरि बीठा। आरती गर्भगृह में थिए पई त भगवान आरती जंहिंमहिल पूरी थी त भगवान जे मूर्तिअ मां आवाज़ निकिती। ध्यानु ॾिजो प्यारी साहब सां, ॾाढी सुंदर इहा कथा छोटी सी। त आवाज़ निकिती कि ओ प्यारो ॿाहिरि संत आया अथव, ॿाहिरि संत आया अथव रामानुज। त उनखे सॾु कयो हेॾे। मूंखे उन्हनि खां कुझु ॻाल्हाइणो आहे उन्हनि सां। हैरान थी विया सभु। वरी कुझु ॼणा वेठा हुया आरतीअ ते ऐं वरी ॾाढो प्रसन्न थिया। वरी भॻवान जे विग्रह मां आवाज़ थी अचे त तुरंत आया ऐं अची करे ॿाहिरि ॾिठो। अरे हा, वाकई में संत पंहिंजी टोलीअ सां आया आहिनि। 100 शिष्य उन्हनि सां गॾु हुया। चओ जय श्री कृष्ण। त संतनि खे सॾियो, साईं अद्भुत घटना थी आहे, हलो हलो तव्हांखे अंदरि भॻवानु सॾु था कनि। चई अच्छा हा। चलो भॻवान जे विग्रह मां आवाज़ थी निकिरे। ठीकु, भॻवान जे विग्रह मां आवाज़ थी निकिरे। इहो ॿुधी करे संत त आया, ॾाढो ख़ुशि थिया, ॾाढो प्रसन्न। पहिरियों त भॻवान खे प्रणाम कयो, प्रभु मां सेवक खे तव्हां यादि कयो, ॾाढा असांजा धन्यवाद प्रभु। प्रभु ॿुधायो। त वरी आवाज़ आई। चई भाई हिकिड़ी मूंखां तव्हां सां प्रश्न पुछणो आहे, ॿुधायो। चई मां राम जे रूप में अवतार वरितो, कृष्ण जे रूप में अवतार वरितो। मां गीता चवंदो रहियुमि, मां नवधा भक्ति चवंदो रहियुमि, पर सभिनी खे चवंदुमि अचो 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 असांजी शरण में अचो। भॻवान जी शरण में सभिनी जो उद्धार थींदो आहे। हाँ, अंत समय में यहाँ तक कि अयोध्या में सभिनी खे चवां पियो हलो भाई, हलो हलो हलो। हाँ, भॻवान जे धाम हलो, जंहिंखे बि हलणो आहे हलो, सशरीर हलो। चओ जय श्री कृष्ण। पर ओॾी महिल हलिया त सही, पर कुछ आया। शबरी आई, जटायु आयो, या केवट आयो, या कुछ ॼणा जेके बि आया। पर हिकिड़ी मूंखे इहा थोरो संशय आहे। मां कृष्ण अवतार वरितो त कृष्ण अवतार में बि जेके बि सुठा हुया पांडव आया, पर कंहिंमहिल दुष्ट जेके हुया दुर्योधन जहिड़ा, उहे मुंहिंजी शरण न पिया वठनि। चओ राम। पर मां ॾिसंदो आहियां संत जेको आहे, संत पंहिंजी मिठी वाणीअ में उहो ई मुंहिंजी गीता ॿुधाईंदो आहे सभिनी खे। हाँ, पर हिकिड़ी संत जेको कथा थो करे, सत्संग थो ॿुधाए, त उन संत जी शरण में त हिकु न ॿ न हज़ार न लखे लखे माण्हू अची करे शरण था वञनि ऐं सभु पंहिंजो उद्धार था करे वठनि। कमाल जी ॻाल्हि आहे। भॻवान जे उन में शरण में वञणु नथा अचनि ऐं संतनि जी शरण था वठनि। इहो मूंखे थोरो संशय आहे। ॿुधाए भाई, भॻवान जे कंहिंमां आवाज़ पई अचे? श्री विग्रह मां। चओ जय श्री कृष्ण। त हाणे ॾिसो संत कीअं भॻवान सां बि प्रेम कंदा आहिनि ऐं कीअं हुजत कंदा आहिनि। संत चवंदा साईं तव्हांखे जिज्ञासा आहे, प्रश्न पुछियो अथव? चईंसि हा प्रश्न पुछियो आहे, जिज्ञासा आहे, ॿुधाए भाई। चईंसि साईं हिकु ॻाल्हि ॿुधायो, प्रश्न पुछण वारो जेको हूंदो आहे उहो हेठि हूंदो आहे कि जेको ॿुधाइण वारो आंसर ॾियण वारो टीचर हूंदो आहे उहो मथे हूंदो आहे? त चईं साईं प्रश्न पुछण वारो त हेठि हुजे। हाँ, प्रश्न पुछण वारो हेठि ऐं जेको ॿुधाईंदो आहे, कथा ॿुधाईंदो आहे या सत्संग अर्थ ॿुधाईंदो आहे उहो मथे हूंदो आहे व्यास गादीअ ते। हा, पोइ तव्हां हाणे ईअं मथे ईअं बिल्कुलु 2-3 ॾाकणुनि ते मथे ई वेठा आहियो, प्रश्न था पुछो मूंखां, श्री विग्रह में वेठा हो बढ़िया, ऐं तव्हां हेॾे अचो तॾहिं त ॿुधायो, मूंखे उते अचणु ॾियो। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। सा भाई इहा त बिल्कुलु सही आहे। आया भॻवान, उतां विग्रह लथो, हेठि आयो, भॻवान अचे, चईंसि हा ॿुधाए हाणे। चईंसि ठीकु आहे। हिकिड़े पंहिंजे सिख खे चयो भाई राम नाम जी शाल खणी आहे। राम नाम जी शाल खणी करे भॻवान खे ओढ़ाई ऐं पाण बि ओढ़ी ऐं भॻवान जे कन में चयो
श्री कृष्ण गोविंद। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। टे बार यो मंत्र चयो, चयो बस इहो आ मंत्र, इहो आ जादू, इहा आहे उहा शइ। त चई साईं इहो त मुंहिंजो ई नालो आहे। त चई हा तव्हांजो नालो आहे। त चई ऐं इहो त तव्हां तॾहिं ॾींदा आहियो जंहिंमहिल तव्हां सिख ठाहींदा आहियो ऐं उन्हनि जे कन में फूकींदा आहियो इहो मंत्र। त चई हा। त चईंसि त इन में छा आहे? त संतनि जे अखियुनि में आंसू अची विया। चईंसि प्रभु ॿियो कोई जादू कोन्हे, इहो तव्हांजो ई नालो आहे जेको संत ॾींदा आहिनि ऐं उहो तव्हांजे नाले सां ई उन सभिनी जीवन जो युगनि युगनि खां वेही करे उद्धार थो थिए। यानी भॻवान अगरि चाहिनि त जेको भॻवान जी शरण वठंदो साफ़ मन सां त भॻवान उनखे त पार कंदा आहिनि। पर जेके संत आहिनि, संत जेके आहिनि उहे दुष्ट जो बि चवंदा आहिनि इन्हनि जो बि उद्धार थिए। जेको बि शरण न बि थो अचे त उनखे पकड़े पकड़े करे ग्रह अंधकूप ते माया, हिन सॼे संसार में माया जो हिन जो जेको जहान जले पियो थो, जगत जलंदा राख ले अपनी कृपा धार। चओ राम। त गुरु नानक देव साहिब बि ईअं ई था चवनि कि जेको बि आयो आहे शरण में वो संत उन्हनि जो पार था कनि। बोलो वृंदावन बिहारी लाल की, सदगुरुदेव भगवान की, बाबा भगत राम साहिब की।